सब खां पहिरीं जेका ईअं सम्झो दर्सगाह आहे उहा पीउ ऐं माउ आहिनि। जेकॾहिं पीउ ऐं माउ में अदब अख़लाक न हूंदो त पोइ वरी औलाद बि ओड़ो थींदो। असांजी हालत इहा आहे, तव्हां असां निकिरंदा आहियूं ॿाहिरि घिटी में त पोइ मुस्लमान साईं कलमे पढ़ण वारा नाली ते वेहंदा आहिनि ऐं पोइ पेशाब पिया कंदा आहिनि। न पाणी न छा न छू न तहारत न पकाई, हे साईं इंसान ई मुस्लमान आहे। जीअं जानवर हूंदा आहिनि, हिकिड़ा जानवर हूंदा आहिनि, इहे घुमंदा वतंदा आहिनि ऐं पोइ जिथे उनखे पेशाब लॻंदो आहे उते ई पेशाब करे छॾींदा। उनखे काई परवाह न हूंदी आहे को असांखे बि तहारत करणी आहे, को असांखे बि को तरीक़ो आहे। जानवर खे कहिड़ी ख़बर आहे? पर इंसान जेकॾहिं ईअं थी पवे थो पोइ उलाइक कल अनआम, जेकॾहिं इंसान बि ईअं थी पवे जो जानवर जे तरीक़े ते हली पवे त पोइ अलाह ताला इन्हनि इंसाननि जे बारे में त चयो आहे उलाइक कल अनआम बल हुम अज़ल, इहे त पोइ जानवर आहिनि, बल्कि जानवरनि खे बि जेको रस्तो ॾिनो आहे पंहिंजे रस्ते ते हलनि था, इहे त जानवरनि खां बि पोइ आहिनि। तंहिंजे करे तव्हां असांखे पंहिंजे आख़िरत जो फ़िक्र करिणो आहे, पंहिंजे मुस्तक़बिल जो फ़िक्र करिणो आहे, पंहिंजे औलाद जो फ़िक्र करिणो आहे, पंहिंजे घर वारनि जो फ़िक्र करिणो आहे। कू अनफुसकुम, पाण खे बचायो, व अहलीकुम, पंहिंजे अहल अयाल पंहिंजे ॿारनि खे बचायो, छाखां नारन जहन्नम जी बाहि खां। ईअं न थिए जो तव्हांजो औलाद बद अख़लाक थी पवे, बद तहज़ीब थी पवे, हली हली करे अदब ई उन मां निकिरी वञे, ऐं ईअं न थिए जो इहो दीन इस्लाम जो मुखालिफ़ थी पवे ऐं पोइ जहन्नम जो ॿारणनि थी वञे। वक़ूदुहा अन्नास वल हिजारा अलैहा मलाइकतुन ग़िलाज़ुन शिदादुन, फरमाई उहो जहन्नम अहिड़ो ख़तरनाक आहे जंहिं जहन्नम जे अंदरि ॿारनि उन जो पत्थर ऐं इंसान आहिनि। फरमाई उन जहन्नम जा जेके सरदार, जेके संभालण वारा, अलैहा मलाइकतुन ग़िलाज़ुन शिदादुन, हिकिड़ा मलाइक आहिनि जेके इंतिहाई सख़्त तबियत जा मलाइक आहिनि, सख़्त तबियत जा मलाइक, जेके कॾहिं बि कंहिं ते रहम न कंदा जेकॾहिं अलाह न चाहींदो। फरमाई ला यासून अल्लाह मा अमरहुम व यफ़अलून मा युमरून, उहे मलाइक अहिड़ा आहिनि जेके रब जी करे नाफ़रमानी न आहिनि कंदा, अलाह जेको हुकुम कंदो आहे उहो हुकुम कंदा आहिनि। तंहिंजे करे तव्हां असांजे मथां ज़रूरी आहे पंहिंजो बि फ़िक्र कयूं, पंहिंजे मुस्तक़बिल जो बि फ़िक्र कयूं, पंहिंजे आख़िरत जो फ़िक्र कयूं, पंहिंजे औलाद जे मुस्तक़बिल ऐं आख़िरत जो बि फ़िक्र कयूं। इंशाअल्लाह कोशिशि कंदासीं नी इहा। ऐं जेके बि शागिर्द आहिनि, ख़ुसूसन जेके मदारिस जा स्कूलनि जा शागिर्द आहिनि, उन्हनि जे ख़िदमत में वरी बि गुज़ारिश आहे पंहिंजे उस्तादनि जो अदब ऐं एतिराम रखो। उस्तादनि जो अदब ऐं एतिराम रखंदो तॾहिं पिराईंदो। जेकॾहिं उस्तादनि जो एतिराम न आहे, उन्हनि जो अदब न आहे ऐं तालीमी निसाब किताबनि जो एतिराम न आहे त पोइ इहो शागिर्द भली केतिरो बि छो न होशियारु हुजे लेकिन पिराए नथो सघे।